दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएन लतीफ़ साईं फरमाए थो त विंदुर जे वञनि से मरबदन संदरा, विंदुर जे वञनि से मरबदन संदरा, ॿियूं को बदन छोड़े जे छॾींदियूं। जीअं सॼी धरती ते ग़ुलामदाराणो दौरु ख़तमु थियो, उन खां पोइ जागीरदाराणे दौरु जीअं उरूज वरितो ऐं सॼी दुनिया ते जीअं जागीरदारनि जी हुकूमतूं मौजूदु हुयूं। तारीख़ ॿुधाए थी आऊं कोन, जीअं जागीरदारनि जूं हुकूमतूं मौजूदु हुयूं ईअं सॼी दुनिया सां गॾु बरे सगीर सां गॾु एशिया सॼी ते बि जागीरदारनि जी हुकूमत रही आहे। वॾे में वॾी जागीरदाराणो जेको दौरु रहियो आहे उहो रहियो आहे चाइना ते। नंढड़ी कहाणी, चाइना में जागीरदारनि जी एतिरी हिकहठी हूंदी जो जॾहिं बि उन्हनि जी ज़ात या उन्हनि जे हारनि जो को माण्हू मरंदो हो या उन्हनि जी शादी गमी थींदी त वॾेरो या जेको जागीरदार हूंदो उन जो नौकर लठ खणी उन पंहिंजे हारनि वटि जंहिंजी शादी थींदी या माण्हू मरंदो खणी ईंदो कमदार, ऐं ॻोठ वारा सभु उन बिस्तरे ते बिस्तरो खट ते नओं विछाईंदा, पोइ उहा लठ खट ते रखंदा भोतार जी, ऐं पोइ उहो सॼो राज ज़मीन ते वेहंदो। ज़मीन ते वेहण खां जेकॾहिं माण्हू मरंदो त पोइ उनखे वेंजारे तेंजारे दफ़न करे इहो सभु कुझु करण खां पोइ हिते ख़तमु थियण खां पोइ वरी उहो कमदार भोतार जी लठ उन जागीरदार जी खयूं हलियो वेंदो। इहो किस्सो इलाही टाइम हलंदो रहियो। उते चाइना में वतन दोस्त माण्हू जॾहिं आया जागीरदाराणे दौर जे विच में, उन्हनि माण्हुनि जॾहिं इहो किस्सो ॾिठो पए उनजे हिकिड़े ख़्यालु ज़हन में आयो। उहे जेके समझदार माण्हू आहे उहे उन हारनि वटि आया ऐं हारनि खे चयाऊं त हे कहिड़े क़िस्म जी माना तव्हां वटि ॻाल्हि आहे जो तव्हांजो माण्हू थो मरे या तव्हांजी शादी थी या तव्हांजी गमी थी थिए त तव्हांजो जागीरदार तव्हांजो जेको सरदार आहे उहो तव्हां ॾे लठ थो मोकिले। लठ तव्हां शादीअ में को झुमिर कोन थी हणी सघे, मोह जेकॾहिं तव्हांजो माण्हू मरी थो वञे तव्हांजे गमीअ में लठ रोई कोन थी सघे, उहा लठ बिस्तरे ख़ूबसूरत ते रखो था ऐं पाण सभु पट ते था वियो। इहा कहिड़े क़िस्म जी अकुलमंदी आहे? त उते हारनि चयोसि त हे असांजे भोतार जी लठ आहे जंहिंजो असां ओतिरो ई अदब कंदा आहियूं जेतिरो भोतार जो कंदा आहियूं। उन साञावंद माण्हू उन हारनि खे चयो, उन ज़ात वारनि खे चयो त हिकिड़ो दफ़ो असांजे चवण ते तजुर्बो करे ॾिसो। हुननि चुसि ॿुधा, चई तजुर्बो हीअ आहे त जॾहिं बि हाणे उन भोतार जो माण्हू मरे या शादी थिए त तव्हां बि लठ रखी अचोसि। उन्हनि जो पोइ छा थींदो, चई तजुर्बो करे ॾिसो, जेकॾहिं उन में तब्दीली अचे त ठीकु आहे, न त पोइ तव्हांजो कमु त हले पियो। थोरे टाइम खां पोइ हिते उन जागीरदार जो भाउ मरी वियो। ॻोठ सॼे खे, इलाइक़े खे, पाड़े खे, सॼे खे ख़बर पई, उन हारनि खे बि ख़बर पई त भोतार जो भाउ मरियो। उनमें जेको साञावंद जेको नौजवान पढ़ियो लिखियो, उन्हनि चयो त हुन अकुलमंद माण्हू जो चवणु वठंदे हिन दफ़े भोतार जीअं असां वटि लठ मोकिलींदो आहे ईअं लठ खणी हली ओताक में रखींदा। ॻोठ वारा सभु विया, हर को ज़ात वारो जेको वियो लठ खणंदो हुनजी ओताक में रखंदो मोटंदो आयो, लठ खणंदो ओताक में रखंदो मोटंदो आयो। जॾहिं सभु माण्हू मोटिया, भोतार कमरे बंगले खां ॿाहिरि निकिरी जॾहिं ओताक ते आयो, कमदार खे चई माण्हू किथे आहिनि? कमदार चयो साईं माण्हू कोन आया आहिनि, लठियूं फिटी करे विया आहिनि, जेको आयो आहे उहो लठ रखियो आहे। चई छो? चई न इहो त उहे ई ॿुधाए सघंदा। चई हल त हलूं था। उहो जागीरदार गाॾी ते चढ़ी उन हारनि वटि आयो ऐं हारनि पंहिंजी ज़ात वारनि खे चयईं त तव्हां मूं वटि लठ रखे अचे मूंखे ऐं मुंहिंजी पग खे तव्हां गारियूं ॾिनियूं आहिनि। उते हिकिड़े हारी उथी बि चयुसि जेकॾहिं साईं असां लठ खणी अचे तोखे ॾेई गार ॾिनी आहे त इहा गार तूं असांखे सदनि खां वठी ॾींदो आयो आहीं। तो जहिड़ो असां सां कयो सॼी ज़िंदगी असां बि तोसां हिकिड़ो दफ़ो उहो ओड़ो कयो आहे। जागीरदार उन्हनि हारनि खां आख़िर में माज़रत कंदे उन्हनि हारनि खे चयो त अॼु ॾींहं खां पोइ तव्हांजे हर शादी ऐं तव्हांजे हर गमीअ में मां पाण ईंदुसि, प्लीज़ तव्हां मूंसां गॾु हलो ऐं हली उन मोए खे वेझारियो, भत बाट करियो। जेकॾहिं तव्हां न हलंदा त महिमाननि इन्हनि सभिनि जी ख़िदमत केरु कंदो? उन खां पोइ हिते उन जागीरदार जे उन वचन ते उहे हारी हुन वटि विया ऐं उन खां पोइ इलाही टाइम जॾहिं बि उन्हनि जो माण्हू मरंदो उहो जागीरदार उन्हनि वटि ईंदो। छा इहा सूरत हाल सिंध में हाणे कोन्हे का? छा वाक़ई में जंहिं बि ज़ात जो जेको सरदार आहे या जागीरदार आहे उहो पंहिंजे हारनि पंहिंजी ज़ात वारनि वटि मुंहुं जीअरे में वेंदो आहे या लठ ईंदी आहे या कमदार ईंदो आहे? इलेक्शन दौरान ज़रूरु ईंदो हूंदो। इन करे जॾहिं बि जंहिं बि वटि बि हारनि वटि या पंहिंजी ज़ात वारनि वटि जेको जागीरदार लठ मोकिले थो या कमदार मोकिले थो या इलेक्शन दौरान अचे थो त उनजी मोट में ओड़ो सुलूक करियो, नतीजा तव्हांजे अखियुनि जे आॾो हूंदा। हक़ मौजूद जीएसएन।